अस्सलाम वालेकुम सलाम। शाला बाबा ठीक है? चंगा भला खैर के अदा वेयो वे बाबा वे अदा खैरियत में आया हुआ? जी जी चाचू खैरियत में आया से मां शौकत जो नंढो बा सलीम जी सो अदा ता सा गलाण तो चाहे जी खैरियत आहे? जी जी खैरियत है। हेलो अदा शौकत हा चाचू सा गलायो। अस्सलाम वालेकुम शौकत शाल आहे बाबा ठीक आयो? चंगा भला खैर खैरियत? वालेकुम अस्सलाम साईं केड़ा हाल अथव? खुश चाक चंगा भला? शौकत साहब रब साईं जा करम आहिनि तव्हां भला लालकाणी खे अलविदा चई छॾियो आहे छा? न न लाड़काणे खे भला कीअं छॾिबो? पोइ बाक़ी पर कराची में किथे टाको जो नतीजा? उहे ॾींहं ई विया बाबा, हाणे ॾिसो था त रुॻो साह जी लॻी पई आहे। छल किरोना खां बची चढ़ूं। अरे हल मेरा पुट मौत खां एॾो ड्रींदो? बाबा मरण को मेणो न आहे, मौत त बरहक आहे न। बाक़ी मां चाहां थो त मां किरोना जो मरीज़ थी मरण नथो चाहियां। बस यार रब साईं राहिमी आहे। अर्ज़ु हुयो हिकिड़ो, असांजी इहा जेका पुराणी जाइ आहे उहा त तव्हांखे ॾिठल आहे। जी जी हा बिल्कुलु मूंखे ॾिठल आहे। उहा असांखे सेल करणी आहे। उहा सेल करणी आहे? छो भला केरु त आहे? इहो बसि कुझु ज़रूरतूं उन जेके पूरियूं करणियूं आहिनि। हा सलीम जी पढ़ाई जा बि ख़र्च कुझु वॾा थी विया आहिनि न, ऐं हाणे उहे मां अफोर्ड नथो करे सघां। ठीक ठीक बस मां सम्झियुमि। केतिरी डिमांड आहे तव्हांजी जॻह जी उहा मूंखे ॿुधायो। साईं ॿुधो न, बसि हाणे ईअं सम्झो त इहो सॼो भार तव्हांजे मथां आहे न। ठीकु आहे मां इन मसइले खे ॾिसां थो। तव्हां दिलजाए कयो, ख़ातिरी कयो, इंशाल्लाह चङाई थींदी। चङो भला कॾहिं कराची अचणु थिएव त मिलजो न। अचणु त थींदो आहे पर हिकिड़ी गाॾी में वञणु थींदो आहे त ॿी गाॾीअ में वरी वापसि थींदो आहे। पर मां कोशिशि कंदुमि त इंशाल्लाह तव्हां ॾे जॾहिं अचणु थिए त ज़रूरु तव्हां सां मिलणु थींदो। ठीकु आहे? चलो सही आहे, ख़ुदा। वञ इब्राहिम सलीम साहब लाइ का सुठी चांहि खणी अचां। ना ना साईं तव्हां तकलीफ़ न कयो। अला तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? शौक़त ते नंढो वॾो आहीं सो ज़रूरु चांहि तो पीअणी पवंदी। अदा तुंहिंजे प्यार में असां बि पीअंदासीं न भाउ। ॾियो मूं चवणु त तोखे चांहि ई कोन मिलंदी आहे सॼे ॾींहं में। साईं घड़ी घड़ी ॿार खे लॻे छा कयूं भला। ठीकु आहे चाचू अॼु चांहि सिहत लाइ सही न आहे। ऐं ही वठो जॻह जी चाबी। हिकु पार्टी मूंखे अॻु ई लॻल आहे इन जॻह जे सिलसिले में। मां अॼु हुन सां ॻाल्हायां थो, अलाह कंदो त सौदो थी वेंदो। बस चाचू मन जी पार तो हुजे। अड़ी बाबा ही सौदो मुंहिंजो पंहिंजो सम्झो। शौक़त ऐं मूं में को फ़र्क़ु ई कोन्हे। इंशाल्लाह तव्हांखे कस कोन लाईंदुमि।
सलाम बाबा साहब। बाबा तबीयत कीअं आहे तव्हांजी? बिल्कुलु ठीकु। तूं ॿुधाए? जी ड्यूटीअ ते वञी रहियो हुयुसि। नज़ीर तोखे बार बार मना कंदो आहियां पुट त रस्ते ते न ॻाल्हाईंदो कर फ़ोन ते। तेज़ रफ़्तार गाॾियूं न ॾे। बाबा मां वरी कहिड़ो रोड कान ॾी रहियो आहियां। जी जी बाबा कच्छ एजेंसीअ वारे कॉल कई हुई, हुन ॿुधायो त हुन जे हथ में हिकु तमामु सुठी जॻह लॻी आहे ऐं एरिया जे हिसाब सां क़ीमत बि मुनासिबु अथसि। ठीकु आहे, मां हुन सां मिलण जी कोशिशि कंदुसि। कोशिशि न ई करणी बाबा, तव्हांखे अॼु ई हुन सां मिलणो पवंदो। चवे पियो त ॿिया बि माण्हू लॻा पिया अथसि। एजेंसियुनि वारा जेके आहिनि इहे वॾा शातिर इंसान आहिनि। हीअ सिर्फ़ु पंहिंजो मुनाफ़ो ॾिसंदा आहिनि, ॿियो कंहिंजो ॿिए ख़ैरख़्वाह न आहिनि हूंदा। इन करे तूं जल्दबाज़ी एॾी न कर। मूंखे जीअं ई टाइम मिलंदो त मां हुन सां मिलण लाइ हलियो वेंदुसि। बाबा तव्हां अॼु आयो हर कंहिं ते शक कंदा आहियो। शक जी ॻाल्हि न आहे पुटु, पर हिन दुनिया वारनि खे सम्झण लाइ अञा तोखे घणो टाइम खपे। बाबा जॻह हिकु तोहफ़ो आहे ऐं एरिया जे हिसाब सां बि साफ़ सुथरी ऐं पुरसकून आहे। ॿियो त मूंखे हेॾा साल दुबई में थी विया आहिनि ऐं मूंखे हाणे माण्हुनि जो तजुर्बो थी वियो आहे। हा त पोइ मालिक छो था पिया खपाइनि? हुननि खे कुझु मजबूरियूं आहिनि, उन में असांजो छा आहे। पोइ मां हुननि सां मिलण वेंदुसि ऐं जाइ खे बि ॾिसण लाइ वेंदुसि। त पोइ ठीकु आहे बाबा, मां राति कॉल करे तव्हां खां हाल वाल वठंदुसि। ओके, अल्लाह हाफ़िज़। अॼुकल्ह नौजवाननि खे एॾी तकड़ आहे जो दिलीअ ते बिश्तनि। मुंहिंजा दोस्त सही आहे। ये जगह तोखे नाही वठणी। पर छो? सवाल न कर, मूं तोखे चयो न ये जगह नाही वठणी। पर तूं आहे केरु?
चाचू काल ते तव्हां अचण लाइ चयो। हा बाबा, जेका वठण वारी पार्टी हुई थोरो तशवीश में पइजी विया आहिनि, सो उनजे करे साईं बि मौजूदु आहे। छो भला? पुट तव्हांजी जाइ त मुंहिंजी अॻिमें बि छॾो हुई। मुंहिंजे अख़र साहिब मूंखे ॿुधायो त पोइ बि मां जाइ खे ॾिसणु वेंदुसि। अच्छा तव्हांजी जाइ न वणी छा? मसइलो उहो न आहे। त पोइ बाक़ी मूंखे उते हिकु औरत ॾेखारियो आहे ऐं उन औरत मूंखे इहा जॻहि वठण खां साफ़ मना कई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾेखारणो मतलब जिन्न? मां इहो नथो चई सघां। इहा ॻाल्हि त अजीब आहे। असां हुते एॾा साल गुज़ारिया आहिनि, असां सां त कॾहिं वाक़ियो पेश कोन आयो। अरबाब साहब, थी सघे थो त 2 सालनि खां जॻह बंदि पई, मुमकिन आहे त जिनाब ते राहत इख्तियार कई हुई। पर मूंखे त कुझु ॿियो थो लॻे। तव्हां साफ़ चओ जेको चवण था चाहियो। ॾिस, मूंखे सुठो नथो लॻे चवंदे, पर मुंहिंजो मक़सदु आहे त उते को खून ही तव्हां चयो छा था? सलीम बाबा, तव्हां परेशान न थियो। ही अरबाब साहब बसि ईअं जुमिलो ॻाल्हाए छॾियो आहे। तव्हां वाकई मूंखे परेशान करे छॾियो। न बाबा, सलीम एॾो तूं परेशान न थी। बाबा, मां पंहिंजी भलाई इन में थो सम्झां त मां ही जॻहि न वठां। ठीकु आहे सलीम साहब, तव्हां लाइ ठीकु आहे जॻहि पार्टी ॾिसंदा। ठीकु आहे, पोइ मुंहिंजे लाइ बि अगरि तव्हांजी का बि सुठी जॻहि सुर में नज़र अचे पोइ मूंखे ॿुधायो। बिल्कुलु ज़रूरु, इंशाल्लाह। ठीकु आहे, त पोइ मां अरबाब साहब ठीकु आहे, पर इहा जेका ॾेखाव वारी ॻाल्हि आहे त महिरबानी करे ॿिए कंहिंसां न कयो। तव्हां दिलजाए करे मां इहा ॻाल्हि कंहिंसां न कई। ठीकु आहे, अलाह अलाह। सलीमा, तूं छो सफ़ा फिको थी वई? बाबा वेट। सलीम बाबा, तव्हां परेशान न थियो। ही अरबाब साहब बसि ईअं जुमिलो ॻाल्हाए छॾियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी चाचू मां त सच में परेशान थी विया। न परेशान न थी सघे थो त इहो इन जो को वहम हुजे। इहा ॻाल्हि ॿुधी मां पाण हदमो थी वियो आहियां। न तूं दिलजाए करे, सो तो थी वेंदो। असां वटि पार्टियूं खोड़ आहिनि, हिक न ॿी इंशाल्लाह थी वेंदो। इंशाल्लाह चाचू। बाबा तव्हां वरी कहिड़ी था ॻाल्हियूं कयो? जेको ॿुधी बाबा तव्हां त वॾा छकी मिज़ाज आहियो ऐं वहम परस्त आहियो। हलीमा, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। इहो मुंहिंजो वहम न आहे। इहा औरत मूंखे बार नज़र थी पई अचे ऐं हर भेरे मूंखे मना थी करे त इहा जॻहि तव्हांखे न आहे ख़रीद करणी। बाबा तव्हांखे मना कंदो आहियां त हर फिल्मियूं न ॾिसंदा कयो। हलीमा, ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो दिमाग़ न फेराए। मां एजेंसी वारे खे जवाबु ॾेई आयुमि। बसि ॻाल्हि ख़तमु। तो पको जा ॾिसण जा घुमण का भी ज़रूरत न आहे। छो त जॻहि असांजी ॾिठल आहे चङी तरह। असांजी जाइ सुठी तरह सां घुमियल आहे। जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं न, ईंदा हुआसीं। हाय अदा, मां तो ख़ुशीअ में चरियो न थी वञा। इहो जो सलू हूंदो न, सलू नंढे लाकू मूंखे छॾींदो ई न हुयो। सभिनि जा ॿार छॾींदो, मूंखे न छॾींदो। वारो करे तूं भला तोसां दुश्मनी हुयसि छा? वॾो टिड़को हुयो नंढे लाइ। जाॾे बि वेंदो न वक़्तु रॻो नुक़सान ई नुक़सान कई ईंदो। अञा ज़ियानी करे पियो या हाणे सुधरी वियो आहे? घटि
केतिरे सालनि खां लॻंदुनि सुधरण में। भाऊ अॼु ई मां पंहिंजे दोस्तनि खे जाइ ते पार्टी ॾींदुसि, पर हिकु ॻाल्हि आहे, सलू खे जॻह ते कोन छॾींदुसि। अॼु भाई शौकत सां ॻाल्हाए छा? शौक़नि सां मां पाण वांदकई में ॻाल्हाईंदुमि, बाक़ी जेको तव्हां ॿिन्ही खे ॻाल्हाइणो आहे उहो तव्हां क्लियर करे छॾियो। मां पको सम्झा न। बस तूं पक सम्झाए। सो तो डन। हा बाबा हा, तूं दिलजाए कर। अगरि चवे न तोखे मां कुझु ॾेई छॾियां अमर पेमेंट, न अहिड़ी ॻाल्हि बि ॻाल्हि कोन्हे। अलाए दिलि जो मत में नथी ॾेई। न न न भाऊ, मूंखे अॼु ई चाबी खपे, मां हुते होजमाला ऐं दोस्तनि सां झुमरियूं पायां। हई हाणे सलूअ जे यादि ते मुंगस करियां फुल आवाज़ में हीअं होजमालो तो हलायां, होजमालो। हीअं न कर जवाद ॾाहो थी। छॾियो हेलो हेलो, अरबाब साहब कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। यार तोखे त अल्लाह बचायो आहे ग़ैबी मदद सां। मतलब इहा शौकत वारी जगह तव्हां न वठी सुठो कयो। इहो वरी कीअं? यार जे अमरा उहा जगह वरिती न, उन जे मथां छित किरी पई ऐं हू वीचारो मरी वियो। सवाल न कर, वो तोखे चयो न हीअ जॻह नाहे वठूं। पर तूं आहे केरु? जी हेलो, अस्सलाम वालेकुम। मतलब ये साल पानी दिखवा हमारा ये परेशानी में ये सब को दिखवा इलाही आप क्या हिते सॼो साथ थियां थो पियो कनि कटियल आहे मथो हिते तो ज़ार से अॻिणो मतिलबु जुमिलो ॾिनो त कटियल हूंदो न सही हुयो। पक हाँ हाणे जेको ॿीहर ॾिनो हाँ वो सही हो। मां परेशानी इहो सादो मोबाइल कनि ताईं लाया त पोइ हुया मां हिन परियां ही हलंदो न। तरंदो हलियो। ठीकु आहे। हाँ